इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैह फरमाइनि था, जेको शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी हालात मुबारका जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे उहो सुन्नत ते अमल करण वारो आहे। ऐं जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बातनी हालात मुबारका जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे उहो सूफ़ी आहे। ऐं बातनी ज़िंदगी मां इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैह जी मुराद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाकीज़ा अख़लाक़ ऐं आख़िरत खे इख़्तियार करणु आहे। तंहिं करे जेको शख़्स पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अख़लाक़ करीमा सां पाण खे सींगारे ऐं जंहिं शइ खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़्तियार फ़रमायो उनखे इख़्तियार करे, जंहिं शइ में रग़बत रखी उनमें रग़बत रखे, जंहिं शयुनि खां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे बचायो उन खां बचंदो रहे ऐं जिन कमनि जी तरग़ीब ॾियारी उन्हनि ते अमल करे वठे त बेशक उहो गंदगीअ खां पाक ऐं साफ़ थी ग़ैर खां नजात माणे वियो। ऐं जेको शख़्स हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते खां हटी करे पंहिंजे नफ़्स जी पैरवी करण ऐं पंहिंजे पेट ऐं शर्मगाह जी ख़्वाहिशनि खे पूरो करण में मशगूल रहियो त अहिड़ो शख़्स सूफ़ी बणजण खां परे बेवकूफ़ी ऐं कोशिश करण वारो ऐं अचण वारनि ख़तरनाक हालात खां गाफ़िल आहे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।